अच्छा, अगर असां ॻाल्हि था कयूं टेक्नोलॉजीज़ त छा था सम्झो इन फ्यूचर या छा जदीद टेक्नोलॉजी सां असां पोलियो फ्री पाकिस्तान बणाए सघूं था? हाँ, इहो ॾाढो क्रिटिकल सुवालु आहे। असां हिन वक़्तु ॿ दुनिया में कंट्रीज़ आहिनि, अफ़गानिस्तान ऐं बिल्कुलु जेके पाकिस्तान, फैक्टेड जंहिंमें आहिनि, पोलियो बिल्कुलु नथो वञे। असल बिल्कुलु। में हिकिड़ो मिथ यूज़ पई थिए त पोलियो जे ख़तरनि सां जेको आहे सो ॿार खे औलाद अॻिते कोन थींदो या ॿिया के मसइला। हम्म इहे सभु शयूं असांजो जेको आहे नी माशरो जेको आहे सो उहो मां इस्लाम में टे असां चवंदा आहियूं ॻाल्हियुनि खे, माना क़ुर में टिनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र आहे। हिकिड़ो आहे त इल्मुल यकीन, तव्हां का ॻाल्हि ॿुधी ठीकु आहे, उन ते तव्हां यकीन न कयो। ओके। ॿियो आहे ऐनुल यकीन, यानी अखियुनि सां ॾिठो। पर अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त मीडिया जो ज़मानो आहे, AI जो ज़मानो आहे, तव्हां का वीडियो ॾिठी उन ते बि यकीन नथा करे सघो त उहा बिल्कुलु वाकई बिल्कुलु। सही आहे या न आहे। हा ऐं हा टियों आहे हक़ुल यकीन, यानी उनखे फील कयो। हा। त असांजो जेको माशरे में ॻाल्हियूं मिथ हलनि थियूं या के चवणियूं आहिनि या के ॻाल्हियूं आहिनि, उहे माशरे में एतिरियूं फैलिजी वियूं आहिनि त उनजी का तस्दीक करण लाइ को मौजूदु ई कोन्हे। उन तस्दीक करण लाइ को अॻियां अचे ई कोन थो। पोइ इहे ग़लतफ़हमियूं पैदा थियूं थियनि मुआशरे में। इहे ग़लतफ़हमियूं मुआशरे में पोइ इहे प्रॉब्लम थियनि था। टेक्नोलॉजी कुझु नथी करे सघे। टेक्नोलॉजी हाणे हिकिड़ो कंट्री आहे, मूंखे नालो ज़रूरु नथो अचे, यूरोप में, उन्हनि पंहिंजे ॿारनि जे पैदाइश खां उन खां पोइ चिप हणी छॾी आहे। हाणे उहे नंढी कंट्री आहे हिकिड़ी यूरोप में, उनजी पॉपुलेशन एॾी कान्हे, पर हाणे जेको ॿारु वॾो थींदो, जाॾे वेंदो काॾे वेंदो, सॼो मॉनिटर थींदो पियो, उनजो चिप लॻल आहे। हाणे असां वटि इहो अञा मुमकिन न आहे, पर चिप छो हणिजे? चिप खे मॉनिटर करण लाइ हणिजे या छा? असां वटि ॿार केतिरा पैदा थियनि था, का डेटा ई कान्हे। छोजो घरनि में पैदा थियनि था, हॉस्पिटल जी डेटा कान्हे। त अगरि असां डेटा ई कोन्हे त असां कुझु जेको डिसीजन जेको प्रॉपर वठी कोन था सघूं। त टेक्नोलॉजी त हेल्प करे सघे थी, नो डाउट, पर असांजो जेको मुआशरो आहे उनखे एक्सेप्ट, तव्हां थोरो हिस्टोरिकल वञो त जॾहिं रेडियो हो त चवंदा त भाई हीउ जादू जो दॿो आहे, हिनखे तव्हां ही हराम आहे, हिनखे न ॿुधो, तव्हां आवाज़ थो अचे, हीउ शैतानी आवाज़ आहे। टीवी आई, उन लाइ बि इहे ॻाल्हियूं थियूं, VCR आयो, डिश आई, हाणे AI अची चुकी आहे। हाणे बि कुझु माण्हू चवंदा AI इहो जादू आहे ऐं इहो सॼो कूड़ आहे। वाक़ई कूड़ आहे, नो डाउट। AI में जेकी वीडियोस ठहनि थियूं अॼुकल्ह, उहे तव्हां इमेजिन कयो त सभु कुझु ठही सघे थो। माना त ऐनुल यकीन जी जेकी कैफ़ियत आहे उहा बि हाणे उहा, मतिलबु मां त चवंदो आहियां पंहिंजे दोस्तनि खे या पंहिंजे स्टूडेंट्स खे, त हाणे तव्हां जेको ॾिसो था उन ते बि यकीन न कयो, अनटिल अनलेस हक़ुल यकीन जी कैफ़ियत न अचे। त हाणे जेको ॾिसण वारो बि कमु उहो बि ॾाढो मुश्किल थी वियो आहे। त टेक्नोलॉजी एज़ सच त ॾाढी हेल्प करे सघे थी। असां डेटा हुजे त केतिरा ॿार किथे पैदा थिया ऐं उन्हनि मां किन खे वैक्सीनेशन या केतिरा मिलिया पोलियो जा या ॿियूं बीमारियूं,